हेलो। अच्छा महफ़िल जो मोर नंढड़ा प्यारा घोट अरसलान अली ऐं अदनान अली उन्हनि जी ख़ुशी आहे। सो महमूद अली ब्रह्माणी साहब ऐं डॉक्टर राशिद अली ब्रह्माणी, जान मोहम्मद ऐं दादन ब्रह्माणी, सभिनीनि जी वॾी महिरबानी जिन्हनि मूंखे प्यारी महफ़िल में इनवाइट कयो। महफ़िल जी शुरूआत हमेशह मौला अली जे क़सीदे खां थींदी आहे। मौला अली जो क़सीदो। बोले ये फकीर सदा हक की पहचान अली कुल ईमान अली, हक की पहचान अली कुल ईमान अली, सारे जहान का बादशाह अली 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 मौला अली 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 पे जाना